उमेद आहे त दोस्तो तव्हां ख़ुशि ऐं आबाद हूंदो। मूंखे यादि थी पवे हिकिड़े ज़माने जी ॻाल्हि, असां नंढा हुआसीं त बाबा हिकिड़ी ॿकरी वठी आयो ऐं उन ॿकरी जो मूंखे यादि आहे कन वॾा हुअसि, सिंग बि हुअसि ऐं पोइ या त ॾियारी वठी आयो हुयो। बाबा हाणे हिन दुनिया में कोन रहियो आहे, तंहिं करे ऐं एग्ज़ैक्ट तव्हांखे कोन थो ॿुधाए सघां। उहा ॿकरी वठी आयो। उन वक़्त में ज़मीनूं बि आबाद घटि थींदियूं हुयूं तमामु, ऐं गाह जी बि खोट हूंदी हुई। पोइ छा कंदा हुआसीं, जो अम्मा जेको अटो परूण में छाणींदी हुई, उहो जेको छाण हुयो उहो बि गॾु कंदा हुआसीं। गोभी जी भाॼी आई त उन गोभी जो हेठियों जेको हिसो आहे उहो बि गॾु कबो। आलू पचाइबा त आलू जा छिलका, बसर जा छिलका, ईअं मानी जेका बचत में ईंदी हुई, बची पवंदी हुई, उहा सुकंदी हुई त उहा बि उन ॿकरी खे असीं खाराईंदा हुआसीं। पोइ वरी जॾहिं बरसीम जो दौरु ईंदो हुयो त बाबा वरी थोरी बरसीम बि वठी ईंदो। उन वक़्त में कुर्ब प्यार ऐं मोहबतूं हूंदियूं हुयूं। पोइ कंहिंखां वञी पंहिंजो वठी ईंदो हुयो बरसीम, पोइ उन ॿकरी खे खाराईंदा हुआसीं। ऐं पोइ हलंदे 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 उन हिकिड़ी ॿकरीअ मां 13 ॿकरियूं असां वटि थियूं। हैरानगी जी ॻाल्हि इहा आहे दोस्तो। चवणु ई थो चाहियां त अव्हां जेकॾहिं पंहिंजी बावकार ज़िंदगी गुज़ारणु था चाहियो त तव्हां हिकु ॿकरी खां पंहिंजी शुरूआति करे सघो था। ऐं इहो को एॾो ॾुखियो कमु कोन्हे को जंहिंमें असां परेशान थियूं या जंहिंमें असांखे इहो महसूसु थिए त बाबा असां हीउ कमु नथा करे सघूं। दुनिया में कुझु बि नामुमकिन कोन्हे को। पाण वीडियो खे अॻिते वधायूं। हूअं तव्हांखे आउं अक्सर ॿकरियूं ॾेखारींदो आहियां। साॻियूं फार्म हाउस आहे, साॻी वाड़ी आहे, सभु कुझु साॻियो आहे। पर मूं हाणे इहो सोचियो आहे त कुझु तव्हांखे उन मुतालिक़ ॼाण बि मुहैया कजे। ॿकरियूं अव्हां सभिनी ॾिठियूं आहिनि ऐं ॿकरियूं जिथे किथे साॻियूं थियनि थियूं, उन जा भले मुख़्तलिफ़ नस्ल छो न हुजनि। गुज़ारिश रुॻो अव्हांखे इहा आहे त रूमी गोट फार्म जे हिन यूट्यूब चैनल खे तव्हां सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट्स कयो, शेयर कयो, कमेंट करे असांखां सुवाल पुछो। गुज़िरियल जेको साल सवा जो असांजो तजुर्बो आहे, उन तजुर्बे असांखे घणो कुझु सेखारे छॾियो आहे। ऐं असीं चाहियूं था त सिंध जो माण्हू पंहिंजे पेरनि ते बीहे ऐं कंहिंजी मुहताजी न करे, कंहिंजे आॾो हथु न टंगे ऐं हू पंहिंजो रोज़गारु करे। ऐं कारोबार जे लाइ ज़रूरी कोन्हे त रुॻो ॿकरियुनि जो कारोबार कजे, ॿिया बि नंढा कारोबार करे सघजनि था। असां वटि अक्सर इहो ज़ोर ॾिनो वेंदो आहे त अदा पैसा किथां आणियूं जो कारोबार कयूं। अदा पैसनि जी ज़रूरत ई कोन्हे का जो असीं पैसा आणियूं। असां वटि अञा थोरा थका झंग मौजूदु आहिनि, अञा थोरी जूअ मौजूदु आहे। जेकॾहिं असीं 4 आधारियूं ॿकरियूं वठी अचूं त सच पुछो त 2 सालनि खां पोइ असां वटि पंहिंजो धण हूंदो ऐं असां पंहिंजे धण जा धणी हूंदासीं। त असांखे जेकॾहिं ॿकरियुनि जो कारोबार करिणो आहे त उन जे लाइ असांखे रुॻो थोरी महिनत, थोरी हिमत ऐं थोरे जज़्बे जी ज़रूरत आहे। ऐं ॿियो जेको असां पंहिंजी शख़्सियत में ज़ाहिरा डिजिटल दौरु आहे, उन दौर जूं पंहिंजूं तक़ाज़ाऊं आहिनि। पर पेट खे मानी घुरिजे थी, सिर खे, मथे खे छित घुरिजे थी। उन जे लाइ को न को असांखे कारोबार करिणो पवंदो। अव्हां ॾिसो पिया त अॼोके दौर में नौकिरियूं बि पंहिंजी माना विञाए रहियूं आहिनि ऐं नौकिरी रुॻो महज़ हिकिड़ो ॾुखियो सर्वाइवल आहे, यानी हिकिड़ी ॾुखी बका आहे। तव्हां 3 वक़्तनि जी मानी खाईंदव, कंहिं सुठे स्कूल में बि तव्हां कंहिं ॿार खे नथा पढ़ाए सघो। तंहिं करे इहो तमामु ज़रूरी आहे त असां कारोबार वारा जेके सिलसिला आहिनि उहे असीं शुरू करियूं। त अॼु अव्हांखे हिकिड़ो कुझु टिप्स ॿुधायां थो। मसलन अव्हां वटि जेकॾहिं घणा पैसा न आहिनि, फ़र्ज़ु करियो अव्हां वटि घणा पैसा न आहिनि, तव्हां वटि ₹1,00,000 कोन्हे को, तव्हां वटि 50,000 बि कोन्हे को, तव्हां वटि 25,000 बि न आहिनि। फ़र्ज़ु करियो तव्हां वटि 25,000 बि न आहिनि, तव्हां वटि 10,000 आहिनि, 15,000 आहिनि, त तव्हां हिकिड़ी वञी छेली वठी अचो जेका तव्हांखे 10-15,000 में बहितरीनु हिकिड़ी चरकड़ी यानी गाह चरंदड़ छेली मिली वेंदी, जेका 4 महीननि जी हूंदी, 5 महीननि जी बि थी सघे थी, ऐं घटि मां घटि 4 महीननि जी ज़रूरु हूंदी, जेका तव्हांखे 15,000 रुपए में मिलंदी। हाणे उन ते तव्हां कयो महिनत। तव्हांखे ज़हन में रखणु खपे त जेकॾहिं सुठो चारो तव्हां ॿकरियुनि खे ॾींदव, बीमारी खां बचाईंदव, साफ़ु पाणी उनखे ॾींदव, त उहा ॿकरी 8 महीननि जी जॾहिं थींदी तॾहिं बि उहा लॻी सघे थी, उहा डुकी थी सघे थी। ऐं 12 महीननि में त हू घटि मां घटि लाज़मी उहा डुकी थींदी। ऐं साल में हिकिड़ी ॿकरी 2 दफ़ा वियामंदी आहे।
ऐं अक्सर असां वटि जेके नसुल आहिनि उन्हनि में कामोरी खां सवाइ बाक़ी जेके नसुल आहिनि उहे नसुल ॿ फर जेको आहे सो हर ॿकरी ॾींदी आहे, घटि मां घटि के 3 बि ॾियनि थियूं, 4 बि ॾियनि थियूं, वरी टेडी नंढियूं मुख़्तलिफ़ नसुल आहिनि त उन्हनि जे हिसाब सां उनजे फरनि जो तइदाद बि थिए थो। पर जेकॾहिं ॿ असां फर बि ॿधी वञूं ऐं असां जेको साल आहे उहो 12 महीननि बजाए 15 महीननि जो कयूं त असां 15 महीननि में हिकु ॿकरीअ मां 5 ॿकरियूं उहे थी वेंदियूं, यानी हिकु जेका असांजी पंहिंजी आहे ऐं 2 दफ़ा उहा ॿकरी तव्हांखे फर ॾींदी ऐं 2 फर ॾींदी। नतीजे में तव्हां 15 महीननि में 5 ॿकरियुनि जा तव्हां मालिक थी वेंदव। हाणे जेको पहिरियों तूर ॿकरी ॾिनो उहो तूर उहो वॾो थी चुको हूंदो जेसि ताईं हू ॿियो तूर ॾींदी। हाणे ॿियो तूर ज़ाहिर आहे उनखे पंहिंजो वक़्तु खपे, 15 महीननि जो वक़्तु खपे। हाणे उहो जेको पहिरियों तूर हुयो जॾहिं ॿियो तूर हू ॾींदी त पहिरियों जेको हुनजो तूर आहे उहो घटि मां घटि 6 महीननि जो थी चुको हूंदो। माना जेके 2 ॿकरियूं हूंदियूं जंहिंमें छेलो बि थी सघे थो, जेकॾहिं छेलो आहे त ईद उल अज़हा ते असीं उनखे विकिणी सघूं था, ऐं जेकॾहिं 2 छेलियूं आहिनि त ज़बरदस्त आहे। त उहे जेके 2 छेलियूं आहिनि उहे बि 6-7 महीननि जूं हूंदियूं ऐं महीने ॾेढ खां पोइ उहे लॻी वेंदियूं, ढुकियूं थी वेंदियूं। ऐं हाणे 2 छेलियूं ढुकियूं थियूं ऐं वरी 3 उन्हनि जी माउ बि उहा बि पंहिंजो 15 महीननि खां पोइ जॾहिं 16-17 महीने में ईंदी त वरी उहा बि ढुकी थी वेंदी। एसी ताईं तव्हां 24 महीननि जो जॾहिं सर्कल ठाहींदव त उहे जेके 4 ॿकरियूं हुयूं जेके हुन पैदा कयूं, हिकिड़ी ॿकरी, उहे 4 ॿकरियूं ऐं प्लस उहा हिकिड़ी ॿकरी 5 ॿकरियूं उहे 24 महीननि में उहे वरी ढुकियूं थी चुकियूं हूंदियूं। हाणे जॾहिं 5 ॿकरियूं 2 फर ॾींदियूं त तव्हांजा फर थींदा 10। उन्हनि 10 सां गॾु 5 तव्हां वटि अॻु ई मौजूदु आहिनि। हाणे तव्हां वटि ॿकरियूं थी वियूं 15। जेकॾहिं 15 ॿकरियूं तव्हां वटि थी वियूं आहिनि ऐं तव्हां 3 साल में दाख़िल थियो था त उन्हनि 15 ॿकरियुनि मां 5 ॿकरियूं त तव्हां कढी छॾियो, छाकाणि त उहे नंढियूं हूंदियूं। 10 ॿकरियूं वरी अहिड़ियूं हूंदियूं जेके उहे ढुकियूं थी चुकियूं हूंदियूं। हाणे रुॻो 24 महीना, 24 महीननि जो इहो गेप आहे। तव्हां जॾहिं 3 महीननि में दाख़िल थींदो, अदा पाण अॻिते था हलूं, मिसाल तौरु तव्हां 32-34 महीननि में दाख़िल थियो था त तव्हां 10 ॿकरियूं तव्हां जूं ढुकियूं आहिनि, 2 फर उहे ॾेई रहियूं आहिनि, यानी 20 थी वियूं। 20 ऐं 15 35, सिर्फ़ु 3 सालनि अंदरि हिकु ॿकरीअ मां तव्हां वटि 35 ॿकरियूं आहिनि। ऐं जॾहिं 35 ॿकरियूं तव्हां वटि थी थियूं वञनि त पोइ तव्हांजो खीसो कॾहिं बि ख़ाली नथो रहे। हाणे सुवाल पैदा थींदा त गाह किथां उन्हनि जा ईंदा, इन जी सभु शयूं किथां थींदियूं। हाणे 35 ॿकरियूं जॾहिं तव्हां वटि थी थियूं वञनि ऐं उहे सुठे नसुल जूं ॿकरियूं आहिनि ऐं सुठियूं आहिनि ऐं सुठा फर ॾियनि थियूं, ज़ाहिर आहे उन्हनि में छेला बि थींदा। छेला ईद उल अज़हा जे लाइ असीं उन्हनि खे विकिणूं, ऐं विच में उन्हनि जे चारे जे लाइ असां हिकिड़ी ॿकरी खपाईंदासीं त असां हिकिड़ी सीज़न जेका असां हुनजे चारे वारी असीं कढी वठंदासीं। असां इन्हनि ॿकरियुनि जे लाइ असांखे जिरेब खनि बरसीम जो खपे, ऐं जेकॾहिं बरसीम न आहे त वरी जंतर वारो जेको दौरु थो थिए असीं उहो ख़रीद कयूं। बाक़ी जेको दाणो आहे थोरो घणो उहो घर में ई असां वटि थिए थो। असां वटि भूसो छाण जी शिकिल में असां वटि घर में ई थिए थो। अटो छाणियूं था परूण ते त उहो असांखे छाण मिली थो वञे, सुकी मानी असांखे मिली थी वञे, सब्ज़ियुनि जा भाॼियुनि जा जेके आहिनि उहे छिलका असांखे मिली था वञनि, जूं खलूं असांखे मिली थी वञनि। ॿकरी सभु कुझु खाईंदी आहे। ऐं उन थण खे जेकॾहिं तव्हां कढी वञो, कुंड पासे सां कढी वञो त उहे कांडेरा बि खाईंदियूं, किरड़ बि खाईंदियूं, हर तरह जूं जेके तव्हां ॿर ॿूटा आहिनि उन्हनि खे खाईंदियूं, ऐं हू ज़बरदस्त नमूने सां सर्वाइव करे वञनि थियूं। थर वारनि इलाइक़नि में ज़ाहिर आहे उते बरसीम कोन थी थिए, लूसण कोन थो थिए, ऐं इन क़िस्म जा जंतर वग़ैरह कोन था थियनि, पर उते घणे खां घणियूं ॿकरियूं आहिनि। वरी तव्हां काछे वारे पासे हलिया वञो, जेको जाबलू इलाइक़ा आहिनि, उते बि तव्हांखे ॿकरियूं वॾे अघ में मिलंदियूं। यानी वॾी मईशत आहे हिकिड़ी ॿकरी, तमामु वॾी मईशत आहे। महांगो तरीनो हुनजो खीरु आहे ऐं गोश्त हुनजो सभ खां वधीक महांगो गोश्त आहे। हाणे जॾहिं तव्हां 3 सालनि अंदरि हिकिड़ी ॿकरी मां 35 ॿकरियूं जेकॾहिं तव्हां करे विया आहियो त तव्हांजो खीसो कॾहिं बि ख़ाली न आहे थियणो। ऐं पोइ जॾहिं तव्हां 4 साल में दाख़िल थींदो त तव्हां ख़र्च पखा कढी, असां 35 मां 10 ॿकरियूं असां ख़र्चनि ते कढी छॾियूं, 25 ॿकरियूं तव्हां वटि मौजूदु आहिनि, ऐं तव्हां 4 साल में दाख़िल थी विया आहियो।
25 ॿकरियूं तव्हां वटि मेच्योर जवान मौजूदु आहिनि ऐं उहे जेकॾहिं ढुकियूं थियनि थियूं ऐं लॻनि थियूं त उहे 50 ॿकरियूं हूंदियूं। ईअं 4 खां 5 सालनि जो हिकिड़ो सर्किल आहे जंहिंमें तव्हां 100 ॿकरियुनि ताईं बि पहुची सघो था। हाणे वधीक तव्हां पाण ॾाहा आहियो, तव्हां पाण सम्झ भरिया आहियो, तव्हांखे वधीक सम्झाइण जी ज़रूरत कोन्हे का। ऐं चवणु ई थो चाहियां त हथ ते ॾेई वेहण बजाए असांखे घुरिजे त पंहिंजी इज़त वारी रोज़ी रोटी कमाइण जे लाइ असां कुझु न कुझु करियूं, को न को कमु करियूं। असांजो रूमी गोट फार्म उनजो नस्बुल ऐन ई इहो आहे त असां सिंध जे माण्हुनि खे, बल्कि जेको जेको असांजो ॾिसंदड़ आहे, जेको जेको असांजे यूट्यूब चैनल खे ॾिसे थो, उनखे असां इन क़िस्म जूं ॻाल्हियूं ॿुधायूं। हाणे ही ॻाल्हियूं जेके हिकिड़ा दोस्त पंहिंजे पेरनि ते बीठल आहिनि ऐं उन्हनि खे कंहिं बि कारोबार जी ज़रूरत कोन्हे का, या हुननि जा अॻई कारोबार आहिनि, हीअ असीं उन्हनि खे बि अर्ज़ु था करियूं त तव्हां हीअ वीडियोज़ ॾिसो ऐं पंहिंजे सिंध जे माण्हुनि ऐं ॿियनि माण्हुनि ताईं हीअ वीडियोज़ शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं कमेंट करे सुवाल कयो। ॿी वीडियो में तव्हांखे नयूं ॻाल्हियूं ॿुधाए पियूं, उहे कमाल जूं ॻाल्हियूं हूंदियूं, उहे ग़ैर मामूली ॻाल्हियूं हूंदियूं ऐं तव्हां जंहिं शइ खे ॾुखियो गंभीर सम्झी रहिया आहियो, जंहिंखे तमामु घणो ईअं पिया सम्झो त इहो कमु नामुमकिन आहे, सच पुछो त दुनिया में कुझु बि नामुमकिन कोन्हे को, दुनिया में सभु कुझु मुमकिन आहे। रुॻो हुन जे लाइ विल खपे, रुॻो हुन जे लाइ असांखे हिमत खपे, हौसलो खपे। असांजो खितो ज़रई खितो आहे ऐं ग़ुरबत पंहिंजे इंतिहाउनि खे छुई रही आहे। तंहिं करे अव्हांखे गुज़ारिश थो करियां त महिरबानी करे तव्हां कारोबार करियो ऐं जेके ॿाहिराड़ियुनि में रहनि था उहे चौपाए माल जो कारोबार कनि। सदाई आबाद हुजो। मूंखे उमेदु आहे त असांजे चैनल खे तव्हां ज़रूरु सब्सक्राइब कंदो, लाइक कंदो, शेयर कंदो ऐं कमेंट करे असां खां सुवाल कंदो। सदा आबाद हुजो, ख़ुशि हुजो ऐं पंहिंजी बावकार ज़िंदगी गुज़ारियो।